मुसलमाननि बि हिम्मत अहिड़ी कई आहे जो माइन जा अच्छा मथा थी विया ॾियण लाइ तयार न आहिनि। याद रखजां जंहिंजे घर में न्याणी बालिगा अल्लाह जे हबीब जो चवणा नमाज कबूल नाहे, रोज़ो कबूल नाहे, हज कबूल नाहे, ज़कात कबूल नाहे, तहज्जुद कबूल नाहे, रात जो जागण कबूल नाहे, खैर खैरात करे कबूल नाहे। माहवारी महीने में माईअ खे ईंदी आहे, अल्लाह ताला मलाइकत खे हुकुम कंदो आहे हिन जे पीउ जे गिचीअ में महीने खून लिखंदा वञो। नाहक खून लिखजे 12 महीना 12 माहवारियूं वे साल में 12 खून पीउ जे गिचीअ में। ॿार वरी चखियो मखियो घुमंदो, मुछुनि खे पाव तेल जो वखींदो, कचहरी में वेहंदो, गाट ऊंचो करे वेहंदो। ख़ुदा जो कसम आहे ॿुॾी मरण जो मकान। अरे तूं पंहिंजे घर में अछी ॾाढ़ी थी वई थे त मथो 6 महीने खां पोइ धोए थो पियो, 8 ॾिहाड़े 15 ॾिहाड़े मथो धोए थो। उहा न्याणी मज़लूम जेके तो मज़लूम खे घर में विहारे छॾियो आहे, ख़ुदा जे कहर खे दावत थो ॾिए पियो। रब करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब फरमायो आहे जेकॾहिं धीअरूं विहारिया हा त मां मुहम्मद विहारिया हा, जेकॾहिं न्याणी विहारण हक़ हुजे हा त रसूलुल्लाह विहारे हा। पर मुंहिंजे मुहम्मद अरबी शेरे ख़ुदा खे चयो अली मां तोखे 3 वसियतूं थो कयां, यादि कजां। पहिरीं वसियत इहा थी नमाज जो वक़्तु अचे देर न कजां, नमाज अदा कजां। ॿी वसियत इहा थो कयां माण्हू मरी वञे देर न कजां, कफन दफन करे जल्दी कब्रिस्तान में पूर जां। 3 वसियत इहा थो कयां संग घर में बालगो थी वञे त विहार जां न, उनखे जल्दी उथार जां त मां मुहम्मद करीम तोखे भाकुर पाया। पर तहांजो त ॾोह कोन्हे, अणपढ़िया अॼुकल्ह पीरनि फ़कीरनि जो कमु लथो पियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ त पीरनि सॾाइण वारा, आलम सॾाइण वारा, मौलविन सॾाइण वारा ज़ाहिर में निमाज़ी ॾाढियूं वॾियूं पटका बदल ॾुख रुगो मूंखे उन्हनि जो आहे। उन जो जरी कम लथो पिया त पोइ ॾाढी कूड़नि ते कहिड़ी बयार आहे, जाहिलनि ते कहिड़ी बयार आहे, बेदीननि ते कहिड़ी बयार आहे। दुआ कर शल ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांखे हया ऐं गैरत नसीब फरमाए। अदा छोकिरड़ी नंढड़ी कावड़ त कोन कंदव न खणी घुराइजो। ओ मुंहिंजा भाउ कंहिंखे खणी चओ बाबा छोकरी अबा अञा छोरी मेट्रिक ही कान ॾिनी आहे, अबा का मेट्रिक फर्ज़ त कान्हे का। अदा अॻियो बि जेको हूंदो न जंहिंखे ॾिनल हूंदी मंगेंदे खे या साहुराणे खे, उहो बि चवंदो ठहियो भला छोरी पढ़े मन का मास्तरी मिलेसि ॾोकड़ आणींदी। वरी चवंदो मेट्रिक पास कई, अबा छा यार मेट्रिक वारे खे त बूट पालिस बि कान थी अचे, छॾ त भला ग्रेजुएट थिए। ग्रेजुएट फर्स्ट ईयर जो इम्तिहान ॾिनो अथई उहो ॾे, पोइ जंहिंमहिल छोकिरी हाणे साईं मैट्रिक खां त अॻे बालग थी वई, बालगी वारी हालत में वई स्कूल मैट्रिक ॾिनई, वरी पोइ साईं उन खां बाद वरी पोइ सम्झो था अॻिते बीए जंहिंमहिल छोरी कई होॾो आयो अख़बार में नतीजो त फलाणे कॉलेज जे शागिर्द जो छोकिरनि छोकिरनि जो नतीजो आयो। वरी साॻी अख़बार में वरी फोटू बि हूंदो, ख़बर बि हूंदी त अबे मांखे पुराणो पोढ़ो अंधो मंडो मुड़ुसु पे ॾिनो, मां क़बूल कान कयो आहे, मां पंहिंजे होश हवास ख़ाश ख़ुशीअ सां ओ हेॾ न अखियुनि वारो मुड़ुसु वञी कयो आहे। न का अबे खे ख़बर न का अम्मा खे ख़बर, छोरी ॿिए छोरे सां वञी लाड़काणे में वञी शादी करे। पोइ अबे जूं वाछा बि टिड़ी वेंदियूं, भॼंदो डुकंदो, फैसला बरादरियूं केस वकील। पर हाणे त सोना पाणी तुंहिंजे मथे खां लॻियो, हाणे कुझु कोन थींदो, हाणे त जवान जे कुल्हे ते चढ़ी आहे, क़यामत ताईं तोॾे कान ईंदी। ईंदी आहे बा ॻाल्हाईंदा हलो, तूं पंहिंजी गैरत पाण थो विकिणी, अॻ में तूं पंहिंजी गैरत धार। तुंहिंजा भाइरनि जा पुट भाइटिया वेठा थी, तुंहिंजा भाणे जा वेठा थी, तुंहिंजा अज़ीज़ वेठा थी, तुंहिंजी सौटनि जी औलाद वेठी आहे, पंहिंजी क़ौम जी ख़ानदान जा फर्द तुंहिंजे ॻोठ में वेठा आहिनि। बिस्मिल्लाह करे न्याणीअ खे को लाइक़ु फर्ज़ंद कंहिं बि मुस्लमान जी औलाद में पंहिंजे ख़ानदान मां परणाए छॾ, तुंहिंजी बि लॼ रजी अचे। ख़ुदा ताला शल हर मुस्लमान जी लॼ बचाए छॾ। अॻे चवंदा हुआ त औरत जी कमाई खाइण हराम आहे,
अॼुकल्ह माण्हू औरतुनि जे कमाई ते वेठा आहिनि। हिकु त उथारण कोन था, पढ़ाइनि था, पढ़ाए 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 उहा ऑफिसराणी थींदी। जेका हाणे मूंखे सच ॿुधा, जेका ऑफिसराणी थींदी सा घर वारे खे कमाए खाराईंदी, मुड़ुस खे मानी पचाए ॾींदी। हा हो त कयो या न कयो, कान कंदी न थी। घर जो बुहारो कढंदी, कपिड़ा धोई ॾींदी, चाचे सहुरे जी ख़िदमत कंदी, पोइ शादी में फ़ाइदो कहिड़ो? ऑफिस ॿियो वरी असांजा माण्हू सादा सूदा छा चवंदा, मोदी साहब तव्हां त हो पुराणा दकियानूसी चरिया। पढ़ी लिखी जेका औरत हूंदी, पढ़ी लिखी, उहा औलाद खे सुठी तरबियत ॾींदी, औलाद खे सुठे नमूने सां पालींदी। छो त पढ़ियल आहे न। जाहिल हूंदी त कहिड़ी ख़बर। पर खुदा पाक जो कसम आहे, मां तोखां पुछां थो, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? बेटाई घोट जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? अल्लाह जे वलियनि जूं मारूं कहिड़नि कॉलेजनि में पढ़ियूं हूं? रब जो कसम आहे, अॻे जंहिंखे तो अणपढ़ियो चयो पे, उन्हनि जे पेट मां गौस जावा, कुतुब जावा, वली जावा, इमाम जावा, भलारा जावा। अॼुकल्ह जी मास्तराणीअ जे पेट मां जेको ॿार ॼमे थो, तंहिंखे बांग बि कान थी अचे थी बा। वो बाक़ी पढ़ी लिखी छा सुधारी दी औलाद खे? जेड़ी पाण सुधरी आ ओड़ी ॿियनि खे बि सुधारी दी न सही। पाण सुधरी आ जो धारनि सां गॾु वञे, धारनि सां गॾु वेहे, धारनि सां कचहरियूं करे, धारनि जे मुंहं ते लॻे, पर्दो कोन्हे को, हया कोन्हे को, अखियुनि मां शर्म छॾे थो वञे पियो। उन जे पेट मां जेका औलाद पैदा थींदी सा बि शर्म हया वारी कान हूंदी। ख़ुदा पाक जो कसम आ, उहे औरतूं जंहिंजो सिज बि पाछो कोन ॾिठो हो, तन जे पेट में ॼावा त पीरा न पीर जहिड़ा जवान ॼावा। हजरत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी जहिड़ा जवान ॼावा। हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार गफ्फारी जहिड़े जवान जहिड़ा ॼावा। जंहिंजे माउरनि खे तो अणपढ़ियो सॼो आहे, रब जो कसम आहे, तन जे पेटनि मां गौस कुतुब ॼावा। अॼुकल्ह कंहिं माईअ पढ़ी लिखीअ जे पेट मां को मसीत जो बांगो पैदा थियो, को मदरसे जो को मुदरस को मौलवी पैदा थियो आहे? पढ़ी लिखी आ सो सुधारे छॾींदी। गैरत धार, कुछ गैरत धार, मुसलमान थी ॾेखार। नबी करीम जे उम्मत में गैरत नाहे त कुछ भी नाहे, जे गैरत आहे त सब कुछ आहे। सलात पढ़ मुझे आका मोहम्मद अरबी दे बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम।